सिंध समेत सॼे मुल्क में इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि जे चालीहे जे सिलसिले में मातमी जलूस बरामद थिया, जेके पंहिंजनि रिवायती रस्तनि खां थींदा मंज़िल ते पहुची नहर थी विया। कराची में चहलम जो मातमी जलूस मंझंदि जो 1 वॻे नश्तर पार्क मां बरामद थियो, जेको रिवायती रस्तनि खां थींदो शाम जो इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया खां खारादर पहुची नहर थी वियो। जलूस जी सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त करे हज़ारें पुलिस एहलकारनि ऐं कमांडोज़ मुक़रर कया विया हुआ। हैदराबाद में शहदाए करबला जे चहलम जे मौक़े ते मरकज़ी मातमी जलूस अंजुमन इमामिया जे निगरानी में बरामद थियो, जेको रिवायती रस्तनि खां थींदो मंज़िल ते पहुची नहर थी वियो। हैदराबाद जे मरकज़ी मातमी जलूस में शिरकत लाइ बदीन, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो लहियार समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां हज़ारें अज़ादार प्यादल काफ़िलनि जी सूरत में पहुता। शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते सबीलियूं ऐं न्याज़ नगर जो बंदोबस्त कयो वियो हो। सिंध जे ॿियनि शहरनि जीअं रोहड़ी में चहलम जो मातमी जलूस बरामद कयो वियो, जॾहिं त रोहड़ी जे करबला मैदान ते अरबइन जी दुआ थी, जंहिं में हज़ारें अज़ादारनि शिरकत कई। लाड़काने में करबला जे शहीदनि जो चालीहो इंतिहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। पुलिस पारां मातमी जलूसनि ऐं इमाम बारगाहनि जी सिक्योरिटी सख़्त कई वई। अज़ादारनि सीना ज़नी करे ज़ंजीरनि ते मातम कयो। सांगड़ में करबला जे शहीदनि जे चालीहे जे सिलसिले में मरकज़ी अलहैदरी इमाम बारगाह मां मातमी जलूस बरामद थियो, जेको पंहिंजे रिवायती रस्तनि ते खां थींदो अल हुसैनी इमाम बारगाह पहुतो। खैरपुर में करबला जे शहीदनि जे चहलम जो मरकज़ी मातमी जलूस मरकज़ी इमाम बारगाह अंजुमन हैदरी मां अलमन जुलजना ऐं शर्मीन सां बरामद थियो, जंहिं में मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि खां आयल 100 खां वधीक नंढा वॾा मातमी जलूस शामिल थिया। मटियारी में करबला जे शहीदनि जे चालीहे जे सिलसिले में मातमी जलूस दरगाह सखी आशिम शाह खां बरामद कयो वियो। जलूस में वॾे तादाद में ज़ुलजना, अलम पाक ऐं झूला पिणु बरामद कया विया। हाला शहर में इमाम बारगाह मखदूम ग़ुलाम हुसैन मां मातमी जलूस बरामद थियो, जंहिं में औरतनि ॿारड़नि वॾे अंग में शिरकत कई। जेकबाद में पिणु मातमी जलूस बरामद थिया, जॾहिं त पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया हुआ। टंडे मोहम्मद ख़ान में दरगाह नज़र मोहम्मद शाह दूल्हा वटां मरकज़ी जलूस बरामद कयो वियो, जंहिं में हज़ारनि जी तादाद में मर्दनि, औरतनि, मासूम ॿारड़नि शिरकत कई। करमपुर, गाजी खुहावड़, खानवाहड़, रहड़की, नौकोट, बछेरी ऐं दौलतपुर मां मातमी जलूस बरामद थिया। मातमी जलूस मुख़्तलिफ़ रिवायती रस्तनि खां थींदे पंहिंजी मंज़िल ते पहुची नहर थिया। कोटडेजी में कोट बंगलो वदीर चौक खां हज़ारें मर्द, औरतूं ऐं मासूम ॿारड़ा प्यादल काफ़िलनि जी सूरत में टकर वारे अलम ते कोटडेजी पहुची मरकज़ी जलूस में शरीक थिया। मीरवाह गोरचाणी, रेती, उबावड़ो ऐं ॿियनि शहरनि में बि चालीहे जे मौक़े ते मातमी जलूस कढी अज़ादारी कई वई।